नाज़रीन अहम ख़बर है वहाँ अपडेट कंदालू त कराची टेस्ट में पाकिस्तान ॾखण अफ्रीका के आसानी सां 3 विकेटुनि जे नुक़सान ते शिकस्त ॾेई 2 टेस्ट मैचिस ते बदल सीरीज़ में 1-0 जी बरतरी हासिल करे वरिती आहे। वहाँ अपडेट कंदालू अहम ख़बर है त कराची जे नेशनल स्टेडियम में खेलियल मैच में ॾखण अफ्रीका तरफ़ा मिलियल 88 रन्सुनि जो टारगेट पाकिस्तान 3 विकेटुनि जे नुक़सान ते पूरो करे वरितो। अहम ख़बर बाबत तव्हांखे आगाह कंदासीं। कराची टेस्ट मैच में पाकिस्तान ॾखण अफ्रीका के आसानीअ सां 3 विकेटुनि जे नुक़सान ते शिकस्त ॾेई 2 टेस्ट मैचिस ते बदल सीरीज़ में 1-0 जी बरतरी हासिल करे वरिती। कराची जे नेशनल स्टेडियम में खेॾियल मैच में ॾखण अफ्रीका तरफ़ां मिलियल 88 रन्सनि जो टारगेट पाकिस्तान 3 विकेटनि में नुक़सान ते पूरो करे वरितो। पाकिस्तानी स्पिनर्स जी शानदार बॉलिंग सबब ॾखण अफ्रीका जी टीम 245 रन्सनि ते आउट थी वई ऐं पाकिस्तान खे खटण लाइ 88 रन्सनि जो टारगेट मिलियो। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं पाकिस्तान 88 रन्सनि जो टारगेट 3 विकेटुनि जे नुक़सान ते आसानीअ सां हासिल करे वरितो।